बांग्लादेश पंहिंजे सियासी तारीख़ जे हिकु गैर मामूली ऐं फ़ैसिलाइते मरहले में दाख़िल थी रहियो आहे। उहे चूंडूं ॿिनि बेगमनि जे गैर मौजूदगी में थी रहियूं आहिनि, यानी बेगम हसीना वाजिद जेका मुल्क छॾे चुकी आहे ऐं ॿी बेगम जेका दुनिया छॾे चुकी आहे। अहिड़ी सूरत हाल में जमायत इस्लामी बि चूंड नतीजनि सां वॾी उमेदूं वाबस्ता करे वेठी आहे। नाज़रीन, मां आहियां फ़हमीदा रियाज़ शेवाणी ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। बांग्लादेश में अवामी मज़हमत ऐं मुल्क जे बानी शेख मुजीबुर रहमान जी धीउ हसीना वाजिद जी हुकूमत जी ख़ात्मे खां पोइ सुभाणे 12 फरवरी ते चूंडूं थी रहियूं आहिनि। अचो त ॼाणूं था त आख़िर इहे चूंडूं गैर मामूली छो आहिनि। 2024 जी अवामी ऐं शागिर्द तहरीक खां पोइ बांग्लादेश जो सियासी मंज़रनामो मुकम्मल तौर ते तब्दील थी चुको आहे ऐं उहा ई तब्दीली हिन चूंडुनि खे गैर मामूली बणाए रही आहे। इन्हनि चूंडुनि जी सभ खां वॾी ख़ासियत इहा आहे त ही पहिरियों मौक़ो आहे जॾहिं ॾहाकनि खां बांग्लादेश जी सियासत ते हावी जमात अवामी लीग बैलेट पेपर ते मौजूदु न हूंदी। माज़ी में बांग्लादेश जी सियासत बुनियादी तौर ते अवामी लीग ऐं बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी यानी BNP जे चौधारी घुमंदी रही आहे, पर 2026 में इहा रवायत टुटंदे नज़र अची रही आहे। BNP जो बुनियाद 1 सेप्टेम्बर 1978 ते उन वक़्त जे सदर जनरल ज़ियाउर रहमान विधो हो। 1975 जी ॻाल्हि कंदासीं, जंहिंमें शेख मुजीबुर रहमान जे क़त्ल खां पोइ जनरल ज़ियाउर रहमान इक़्तिदार संभालियो ऐं अहिड़ी सियासी जमात जी ज़रूरत महसूस कई जेका क़ौम परस्त नज़रियनि ते ॿधल हुजे ऐं अवामी लीग जो मतबादल बणिजी सघे। हिन पार्टी जो बुनियादी मक़सदु बांग्लादेशी क़ौम परस्ती खे हथी ॾियणु हो, जेका अवामी लीग जी बंगाली क़ौम परस्तियुनि खां मुख़्तलिफ़ हुई, छो त हुन में मज़हबी सुञाणप खे वधीक अहमियत ॾिनी वई। सन 1981 में जॾहिं ज़ियाउर रहमान हिकु फ़ौजी बग़ावत दौरान क़त्ल थी वियो, जनरल ज़ियाउर रहमान जे क़त्ल खां पोइ संदसि घरवारी बेगम ख़ालिदा ज़िया पार्टी जी क़यादत संभाली। हुन जनरल इरशाद जे क़ौमी फ़ौजी आमरियत ख़िलाफ़ डिघी जदोजहद कई ऐं 1991 में बांग्लादेश जी पहिरीं औरत वज़ीर आज़म बणिजी वई। हलंदड़ साल बांग्लादेश जी अॻूणी वज़ीर आज़म ख़ालिदा ज़िया लाॾाणो करे वई, जॾहिं त हिन वक़्तु पार्टी जी क़यादत संदसि पुटु तारिक़ रहमान करे रहियो आहे। BNP तक़रीबन समूरिन 300 सीटुनि ते उम्मीदवार बीहारिया आहिनि, जॾहिं त उन्हनि जो मुक़ाबिलो 11 जमाती इत्तेहादनि सां आहे, जंहिंजी क़यादत जमात इस्लामी ऐं नेशनल सिटीज़न पार्टी करे रहियूं आहिनि। सवाल इहो आहे त अवामी लीग चूंडुनि खां ॿाहिरि छो आहे। अगस्त 2024 में शेख हसीना जी हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ अवामी लीग जी सियासी रजिस्ट्रेशन ऐं चूंड सरगर्मियुनि खे मुअत्तल कयो वियो। हुकूमती इख़्तियारनि जो चवणु आहे त उहो क़दम सियासी निज़ाम जे नए सर जोड़ जक लाइ ज़रूरी हो, जॾहिं त अवामी लीग उन अमल खे गैर आइनी ऐं जानिबदार करार ॾिए थी। नतीजे तौरु ही पहिरियों चूंड अमल हूंदो जंहिं में अवामी लीग हिसो न वठी रही आहे। सियासी तजिया निगारनि जो चवणु आहे त अवामी लीग जो गैर मौजूदगी जो सभ खां वॾो फ़ाइदो BNP खे मिलंदो। हिननि चूंडुनि में जमात इस्लामी पिणु सियासी दायरे में वापसी कई आहे। जमात पाण खे सिर्फ़ मज़हबी पार्टियुनि बदिरां अहिड़ी क़ुवत तौरु पेश करे रही आहे जेका करप्शन जे ख़ात्मे, इंसाफ़ ऐं इख़्लाक़ी हुक्मरानी जा वादा करे थी। माहिरनि मूजिबि जमात इस्लामी हुकूमत ठाहिण बदिरां हिकु मज़बूत अपोज़िशन या किंग मेकर जो किरदार अदा करे सघे थी। शेख हसीना जे दौर में जमात इस्लामी खे मुनज़्ज़म तरीक़े सां निशानो बणायो वियो। केतिरनि ई अॻुवाणनि खे इंटरनेशनल क्राइम्स ट्रिब्यूनल ज़रिए फांसियूं ॾिनियूं वयूं, पर हाणे ही जमात ॿीहर पंहिंजूं पाड़ूं मज़बूत करे रही आहे। हिकु अहम सवाल इहो बि आहे त छा मौजूदा सियासी तब्दीलियूं ऐं अवामी मज़हमत माण्हुनि खे वोट ॾियण लाइ ॿाहिरि निकिरण ते मजबूर कंदियूं। बांग्लादेश में वोटरनि जो अंग लॻभॻि 12 करोड़ 77 लख आहे। उन्हनि मां लॻभॻि 5 करोड़ 60 लख वोटरनि जी उमिरि 18 खां 37 सालनि जे विच में आहे। उहो ई नौजवान तबिको 2024 जी तहरीक जो बुनियादी महरिक हो ऐं उन्हनि नौजवाननि जो वोट
फ़ैसिलाइतो साबित थी सघे थो। शेख हसीना जे हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे लाॻापन में बि ड्रामाई तब्दीली आई आहे। ॿिन्ही मुल्कनि में सिफ़ारती लाॻापा बहितर कया आहिनि ऐं वापार खे बि हथी मिली आहे। जंहिंखां पोइ ढाका खां कराची लाइ सिधियूं उॾामूं बि शुरू थी चुकियूं आहिनि। मौजूदा चूंडुनि में मक़बूल जमात BNP जी सियासत अवामी लीग जे उबतड़ हमेशा भारत जे असर और रसूख़ जे मुखालफ़त ऐं हिकु आज़ाद ख़ुदमुख्तियार परॾेही पॉलिसी जी चौधारी घुमंदी रही आहे। जॾहिं त जमायत इस्लामी बांग्लादेश जा पाकिस्तान सां पुराणा लाॻापा रहिया आहिनि, जंहिं सबबि माहिर अंदाज़ो लॻाए रहिया आहिनि त ईंदड़ ॾींहनि में उहे लाॻापा वधीक बहितर थी सघनि था, छो त ॿई इस्लामी मुल्क भारत खे पंहिंजो गॾियल हरीफ़ सम्झनि था।